तूं बच मूंसां। अदा हाणे वक़्तु अची वियो आहे। मंसूर खान घुमाए वियो आहे। वाह ऐसा न खेॾो कई जंहिं तव्हांखे आज़ादु करायो। या दांगी पुलिस न। जे मंसूर खान खे मुंहुं लिकाइण जी जॻह बि न मिलंदी त ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। त हाणे कॾहिं बि सिधा थी न सघंदा। अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां अपडेट त हाणे नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान जहिड़े हिसाब सां छोकिरी खे वापसि कंदो आहे, रहसन ऐं ककर वारा वठणु वेंदा आहिनि त पोयों शाहनवाज़ खान पुलिस मोकिले छॾींदो आहे ऐं जेको सोढल आलम क़ैद हूंदा आहिनि पुलिस उन्हनि खे छॾाईंदी आहे ऐं उन्हनि खे छॾे ॾींदी आहे ऐं ॿियो त वरी जेको आहे ठारे ऐं मिठल खे पुलिस खणी वेंदी आहे शाहनवाज़ खान जी चुर्च ते। अहिड़े हिसाब सां ऐं रहसन वारा जॾहिं मोटी ईंदा आहिनि उन्हनि उहे ईअं सम्झंदा आहिनि त इहो मंसूर खान असांखे होॾे घुराए पुलिस पोयां मोकिली आहे ऐं हू मंसूर खान ते शक सम्झंदा आहिनि। ऐं जॾहिं सोडल घर वेंदो आहे उतांक ते मिलंदो आहे ऐं सोटरुनि जा चवंदा आहिनि त इहो मंसूर खान भलो कयो, इहो कमु कयो। उहे बि ईअं सोचींदा आहिनि मंसूर खान ईअं कयो आहे, लेकिन शाहनवाज़ खान विच में शैतानी करे हिकु मतिलबु चाल खेॾे हो। पोइ किस्ते मां तव्हांखे ॿुधायो त शाहनवाज़ खान को न को शैतानी वॾे लेवल ते कंदो, मंसूर खान ऐं रहसन वारनि खे वेझो न थियणु ॾींदो। पोइ एपिसोड में मां तव्हांखे बार बार इहो ॿुधायो हुयो। हाणे बि ईअं थींदो, रहसन वारा ऐं मंसूर खान वारा हिकु ॿिए जा दुश्मन बणिजी विया ऐं वेंदा इहे रहसन वारा सिधो शाहनवाज़ खान वटि जेको जंहिं कमु कयो आहे वरी उन खां मदद घुरंदा ऐं उहो वरी जो आहे हिननि जा माण्हू बि छॾाए ॾींदो ऐं हथड़ो बि फेरींदो, वरी इन्हनि खे पाण ॾेई करे वेंदो। शाहनवाज़ खान शैतान माण्हू आहे ऐं हू पंहिंजी पूरी कार्रवाई बार बार करे रहियो आहे। हू मंसूर खान जे वेझो कॾहिं बि हिननि खे न थियणु ॾींदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो सुठो लॻो चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं व्हाट्सअप ग्रुपनि ताईं बि लिंक शेयर कंदा।